अस्सलाम वालेकुम। सिंध न्यूज़ में भलीकार मां यहाँ यासिर अब्बासी। हेडलाइंस सवानी थियूं। बुलेटिन शुरुआत कंदासीं। सभ खां पहिरीं ख़बर शामिल कयूं। मंछर ढंढ जे पाणीअ इलाइक़ा ॿोड़े छॾिया। MNV RD 80 साम्हूं सिम नाले खे 500 फुट घारो पइजी वियो। पाणी 30 खां वधीक ॻोठ ॿोड़ण बाद तेज़ी सां भान सईदाबाद शहर तरफ़ वधण लॻो आहे। पाणी भान ऐं ख़ुदाबाद तरफ़ वधण सबबि माण्हुनि पारां तेज़ी सां लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। शहर खे बचाइण लाइ रिंग बंदि ॾियण जो मशीनरी ज़रिए कमु जारी आहे। मंछर ढंढ जे पाणीअ ॻोठनि जो नक्शो ई बदिलाए छॾियो। केतिराई घर ड्रही पट थी विया ऐं हज़ारे माण्हू फाथल आहिनि, जॾहिं त पाणीअ सबबि इंडस हाईवे बंदि कयो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। मंछर ढंढ जे पाणीअ इलाइक़ा ॿोड़े छॾिया आहिनि। MNV RD 80 साम्हूं सिम नाले खे 500 फुट घारो पइजी वियो। पाणी 30 खां वधीक ॻोठ ॿोड़ण बाद तेज़ी सां भान सईदाबाद शहर तरफ़ वधण लॻो आहे। पाणी भान ऐं ख़ुदाबाद तरफ़ वधण सबबि माण्हुनि पारां तेज़ी सां लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। शहर खे बचाइण लाइ रिंग बंदि ॾियण जो मशीनरी ज़रिए कमु जारी आहे। मंछर ढंढ जे पाणीअ ॻोठनि जो नक्शो ई बदिलाए छॾियो आहे। केतिराई घर ड्रही पट थी विया ऐं हज़ारे माण्हू फाथल आहिनि, जॾहिं त पाणीअ सबबि इंडस हाईवे बंदि कयो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। मंछर ढंढ जे पाणीअ इलाइक़ा ॿोड़े छॾिया। MNV RD 80 साम्हूं सिम नाले खे 500 फुट घारो पइजी वियो। पाणी 30 खां वधीक ॻोठ ॿोड़ण बाद तेज़ी सां भान सईदाबाद शहर तरफ़ वधण लॻो आहे। पाणी भान ऐं ख़ुदाबाद तरफ़ वधण सबबि माण्हुनि पारां तेज़ी सां लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। शहर खे बचाइण लाइ रिंग बंदि ॾियण जो मशीनरी ज़रिए कमु जारी आहे। मशीनरी मंछर ढंढ जे पाणीअ ॻोठनि जो नक्शो ई बदिलाए छॾियो आहे। केतिराई घर ड्रही पट थी विया आहिनि ऐं हज़ारे माण्हू फाथल आहिनि, जॾहिं त पाणीअ सबबि इंडस हाईवे बंदि कयो वियो आहे। तफ़सील वारनि कंदासीं। भान सईदाबाद मां अकरम मेमन लाइन ते मौजूदु आहे। अकरम, पाणीअ केतिरा इलाइक़ा ॿोड़े छॾिया आहिनि मंछर ढंढ जे। छा भान सईदाबाद जे ॿुॾण जो बि को ख़तरो आहे? केतिरो परे फ़ासिले ते पाणी पहुतो आहे? जी बिल्कुल ही तलतीअ खां सिम नाले जो जेको पाणी आहे उहो भान सईदाबाद जे तरफ़ वियो आहे ऐं जॾहिं त हेॾां जेको सो नहरनि वटां बि पाणी रहंदो आहे, पर उन जी स्पीड सिम नाले जे हुजण सां थोरी घटि आहे। बाक़ी हेॾां स्पीड सां पाणी भान सईदाबाद जे तरफ़ अची रहियो आहे। हिते पोज़ीशन इहा आहे भान सईदाबाद शहर जी, त हिते माण्हू पंहिंजे प्रोटेक्शन जे लाइ दुकाननि खे जेको सो बंदि ॾियारे रहिया आहिनि ऐं शुरू ॾियारे रहिया आहिनि, त जीअं पंहिंजे दुकान असां बचाए सघूं। ऐं हिन वक़्तु जेके हालत आहे, जेके हिन इलाइक़े जी जेकी हालत आहे, टोटली ॻोठ सराउंडिंग भान सईदाबाद जे सभु बोर्ड जे नज़र चलियल आहिनि। ऐं हिन वक़्तु ॻोठ ही इमाम अली दल आहे, वाहुड़ आहे ऐं उन खां अलावा तलती आहे, उहा बि बोर्ड जे नज़र चलियल आहे। ऐं हिन वक़्तु जेको पाणी आहे एतिरो वॾो ॿुधायो थो वञे जो सिम नालनि खे बि घारा अची विया आहिनि। ऐं उन हवाले सां सिम नालो जेको मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिम जेको नालो आहे उहो 21 फुट मथे आहे, तंहिं हूंदे बि पाणी हुन में रूणी हणी रहियो आहे। जी अकरम, गॾो गॾु इहो ॿुधाइजो त छा जेके भान सईदाबाद जा रहवासी आहिनि, शहरी आहिनि, छा उन्हनि पारां लॾ पलाण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे? छा इहो अॼु खां शुरू थियो आहे या गुज़िरियल ॾींहं खां आहे? गॾो गॾु इहो ॿुधाइजो त छा इंतिज़ामिया पारां को सहकार कयो वियो आहे लॾ पलाण में? जी बिल्कुलु, ही भान सईदाबाद जा जेके शहरी आहिनि गुज़िरियल राति खां उते पंहिंजी लॾ पलाण लाइ मुख़्तलिफ़ जायुनि ते जिते मथाई वारी जायूं आहिनि उते मुंतकिल थी ऐं मालवंद माण्हू बि पंहिंजा मालिक आहे जेको सो बंदनि ते पहुचाए रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे इंतिज़ामिया पारां को बि तहरीक न वरितो वियो आहे। ऐं हिन वक़्तु रिंग बंदि जेको भान सईदाबाद शहर खे लॻे पियो रिंग बंदि, उन ते बि हिननि वटि डीज़ल जा पैसा गवर्नमेंट ॾियण लाइ तयारु कोन आहे। ऐं सिर्फ़ु ही जेके बि बयान अचनि हलनि पिया उहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं महदूद आहिनि। जी ठीकु आहे अकरम, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयूं पिया। मंछर ढंढ जे पाणीअ इलाइक़ा ॿोड़े छॾिया आहिनि। MNV RD 80 साम्हूं सिम नाले खे 500 फुट घारो पइजी वियो आहे। पाणी 30 खां वधीक ॻोठ ॿोड़ण बाद तेज़ी सां भान सईदाबाद शहर तरफ़ वधण लॻो आहे। पाणी भान ऐं ख़ुदाबाद तरफ़ वधण सबबि माण्हुनि पारां तेज़ी सां लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। शहर खे बचाइण लाइ रिंग बंदि ॾियण जो मशीनरी ज़रिए कमु जारी आहे। मंछर ढंढ जे पाणीअ ॻोठनि जो नक्शो ई बदिलाए छॾियो आहे। केतिराई घर ड्रही पट थी विया आहिनि ऐं हज़ारे माण्हू फाथल आहिनि, जॾहिं त पाणीअ सबबि इंडस हाईवे बंदि कयो वियो आहे।
सेवण मां तफ़सील मालूम कंदासीं। कादिर कुंभर असां सां लाइन ते मौजूद आहे। कादिर, ॿुधाइजो त सेवण जे भरपासे में कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि जेके हिन वक़्तु पाणीअ हेठां आहिनि ऐं वधीक छा के ॿिया बि ॻोठ आहिनि जेके ॿुॾण जो ख़दशो आहे? गॾो गॾु इहो ॿुधाइजो त इंडस हाईवे छा सेवण वारो पासो बंदि आहे? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायां त मंछर जे पाणी में अञा ताईं जेको आहे मामूली लाथ आई आहे ऐं जेको कल्ह सिमन नाले खे कट लॻा हुआ ॻोठ करमपुर खां हिन वक़्तु टल्टी शहर मुकमल तौर ते ॿुॾी वियो आहे। गाॾियुनि जा ॻोठ आहिनि ऐं कोटला शहरी समेत जेको आहे केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे मुकमल तौर ते पाणी में अची विया आहिनि। नंढा वॾा ॻोठ को बि अहिड़ो ॻोठ बचियलु न आहे जेको हिन वक़्तु पाणी में ॿुॾियलु न आहे। जॾहिं त इंडस हाईवे जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त इंडस हाईवे सेवण खां बिल्कुलु जेको आहे बंदि आहे, मगर जेको आहे लिंक रोड जेको आहे टल्टी खां जेको आहे सेवण जे भरिसां अड़ल वाह खां निकिरे थो ॻोठ करमपुर खां जेको आहे दादू ताईं, उहो जेको आहे ट्रैफिक लाइ खुलियल आहे। सिर्फ़ु नंढी ट्रैफिक जेका कार गाॾियूं आहिनि या मोटरसाइकिल आहे या वैन वग़ैरह उहा उतां क्रॉस करे सघे थी। हेवी ट्रैफिक उतां जेको आहे मुकमल तौर ते बंदि आहे। जॾहिं इंडस हाईवे ते पाणी जेको आहे ओवरटॉप हिन वक़्तु मुकमल तौर ते करे चुको आहे। इंडस हाईवे बंदि आहे। मंछर जी सूरत हाल अञा ताईं जेको आहे मामूली सतह जी लाथ आहे ऐं पाणी टोटल सालके सेवण जी यूनियन काउंसिल में जेको आहे मौजूदु आहे। अॼु हिन वक़्तु जेको आहे थोरी देरि पहिरियां एमएनए सरदार सिकंदर राव पोटो जेको आहे दानस्तर वाह ते मौजूदु हो। उन्हनि पारां इहा कोशिशि कई पई त दानस्तर वाह जा जेके गेट आहिनि उहे खोलजनि, जीअं पाणी जी जेकॾहिं सतह दरिया खां हेठि थिए थो ऐं मंछर जी सतह मथे लेवल थिए थी त जेको आहे कंहिं बि वक़्तु जेको आहे दर खोले पाणी दरिया में जेको आहे मुंतक़िल करण जी कोशिशि कई थी। उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधायां त कट ॾियण लाइ पिणु जेको आहे करमपुर एले बचाव बंदि खां जेको आहे मशीनरी उते मौजूदु आहे। जंहिं वक़्तु बि हिन 24 कलाकनि या ईंदड़ 12 कलाकनि में बि जेकॾहिं 2 इंच बि पाणी जी लाथ ॿुधाए पियो आई त जेको आहे कट ॾेई ऐं पाणी जेको आहे दरिया ॾांहुं मुंतक़िल कयो वेंदो। जी अच्छा गुलाम कादिर बख्श, इहो ॿुधाइजो त जेके ॻोठ ॿुॾी विया आहिनि या जेके यूसियूं ॿुॾी वियूं आहिनि, छा इंतिज़ामिया पारां उन्हनि जी का वाहुर कई वई आहे, उन्हनि जी निकिरण में का मदद कई वई आहे? बिल्कुलु का बि मदद कान्हे। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां त जेको अॼु सुबुह जो जेको गारो लॻो आहे सिमन नाले खे भाननि जे साम्हूं, उते माण्हू जेको आहे फाथल आहिनि। केतिरा ई ॻोठ हिन वक़्तु पाणी जे घेरे में माण्हुनि जूं दाऊं कूकूं था ॿुधण में थियूं। को बि रेस्क्यू जो अमल कोन्हे। गाॾियूं जेके सरकार पारां कई वयूं आहिनि उहे बि जेको आहे माण्हू फ़ोनूं करे ॿुधाइनि था त जेके गाॾी जा ड्राइवर आहिनि उहे तेल जेको उन्हनि खे मिले थो उहो विकिरो कनि था ऐं जेके जिन माण्हुनि खे रेस्क्यू करे खणनि था उन्हनि खे जेको आहे डिमांड कनि था त तेल भरायो त तव्हांखे खणनि पुॼाईंदासीं, न त कोन हलंदासीं। त इहा सूरत हाल आहे। माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ इंसानी लेवल ते को बि अमलदार उते जेको आहे रिस्पॉन्सिबल कोन्हे। को बि माण्हुनि खे खणी जेको आहे गाॾियुनि में महफ़ूज़ हंधनि ॾांहुं पुॼाइनि। सिर्फ़ जेको आहे असांखे उहे सरकारी अमलदार जेके कामरा आहिनि सिर्फ़ DC या कमिश्नर जे प्रोटोकॉल में या जिते जिते उहे प्रोटोकॉल में घुमंदे नज़र अचनि था, मगर रेस्क्यू जो अमल असांखे उन्हनि जे किताब नज़र नथो अचे। रेस्क्यू जो अमल इंतिज़ामिया पारां किथे बि नज़र न पियो अचे। कादिर, महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।